अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल कुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीमिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून लहुमुल बुश्रा फिल हयातिद दुनिया व फिल आखिरह ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिका हुवल फ़ौज़ुल अज़ीम वलिल्लाहिल इज़्ज़तु व लिरसूलिहि व लिलमुमिनीन वलाकिन्नल मुनाफ़िक़ीन ला यअलमून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा समय ज़ौक़ शौक़ से दुरूद शरीफ पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या मुझे याद आए दुरूद सब गजी पढ़ो जैसी लाभ सलात जिक्र के अल्लाह जो ला इलाहा इल्लल्लाह सही हेठो ध्यान रखो हेठो से ध्यान रखो उसी बदला इमरान खान वाली जेल ये कुर्सी कौन है सुभान अल्लाह नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह या नारे तहकीक नारे हैदरी मजा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाई अल्लाह करीम की दुआ है रब शाह की हिदायत नसीब फरमाए मदीने वाले साईं की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए करीमन जी मोहब्बत में जारे रब शाह इलही मोहब्बत में मौत नसीब फरमाए अल्लाह करीम का दुआ है अल्लाह ताला असा सबनी के जागाल बुधों उनजे मथा अमल की तौफीक अता फरमाए जन ही औसे पाक जी यानी शरीफ सजाई या महफिल कई नंगर कयो खर्च कयो अल्लाह उनके दीन दुनिया की नेमतों से माला माल फरमाए आमीन मालिक करीम का दुआ है तसी जेकी भी अल्लाह जो कुरान मुस्तफ़ा करीम जो शान शरीयत पाक जो बयान ऐं दीन सिखण जे लाइ जमो थियासीं अल्लाह असां सभिनी जी दिल जे मुरादुनि खे शान पूरो फरमाए प्यारा दोस्तों अल्लाह ताला जे
पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा चंद आयतूं हिन फ़क़ीर तिलावत कयूं जिनमें मालिक करीम रब्बे ज़ुल जलाल वल इकराम अल्लाह रब्बुल इज्जत पंहिंजे वलियन जो शान बयान फरमायो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जेके पंहिंजी विलायत अता फरमाईंदो आहे, जेके पंहिंजी दोस्ती जो शरफ अता फरमाईंदो आहे, उनजी इज्जत अज़मत बि खुद अल्लाह पाण वधाईंदो आहे। दर्जा अल्लाह दींदो आहे। जेके अल्लाह पंहिंजी दोस्ती जो शरफ अता फरमाए उनजी सार बि अल्लाह लहंदो आहे, उनजा मुआमलात बि अल्लाह ठाहींदो आहे, उनजे दुखन दर्दन जो मदावो बि अल्लाह फरमाईंदो आहे, उनजे मुआमलात में उनजी मदद बि अल्लाह फरमाईंदो आहे। गोया कि उनजी जिंदगी जन वलियन अल्लाह के हवाले कई, अल्लाह वरी उनजी जिंदगी दुनिया आखिरत में सवारे चली। रब फरमायो कुरान में जा लफ्ज़ भला इन औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। बुधो खबरदार इंसानो जेके अल्लाह जा वली आहिनि उन जे मथा को डप न आहे ऐं उहे गमगीन न थींदा। चलो सुभान अल्लाह। अल्लज़ीन आमनू व कानू यत्तकून। अल्लाह वाला कह रहे उहे जन ईमान आंदो ऐं परहेज़गार बणिया लहुमुल बुशरा फिल हयाति दुनिया व फिल आखिरह। उन्हनि जे लाइ खुशखबरियूं आहिनि दुनिया जी ज़िंदगी में बि, उन्हनि जे लाइ खुशखबरियूं आहिनि आखिरत जी ज़िंदगी में। ला तब्दील लिकलिमातिल्लाह। अल्लाह जे ॻाल्हियुनि में हेर फेर न ईंदी आहे। अल्लाह ये ॻाल्हियूं लिखी छॾियूं आहिनि। ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। ॿुधो ये हिकड़ी जबरदस्त कामयाबी आहे जेका अल्लाह वलियन खे अता फरमाए। अब हेरे ॾिसो था सुभान अल्लाह। को बोले उन के बता ॾिसो था हेरे ॾिसो हेरे को तो वजह हेरे लोणा ना सुभान अल्लाह। वलिल्लाहिल इज्जतु वलि रसूलिही। ऐं इज्जत समूरी जी समूरी अल्लाह जे लाइ आहे ऐं इज्जत समूरी जी समूरी उनजे रसूल यानी मोहम्मद मुस्तफा करीम जे लाइ आहे। वलिल मुमिनीन। ऐं समूरी इज्जत ईमान वारन अल्लाह वारन रब जे बरगुज़ीदा वारन जे लाइ आहे। वलाकिन्नल मुनाफिकीन ला यअलमून। पर मुनाफिकन के इन ॻाल्हि जी ख़बर नाहे त अल्लाह वलियन के केॾो शान ऐं मर्तबो ॾिनो। सुभान अल्लाह। अब हे हुयो इन आयतुनि जो लफ्ज़ी तर्जुमो। अल्लाह ताला वली जा ख़साइस बयान फरमाया, उन जे मथा इनाम बयान फरमाया, विलायत कीअं मिलंदी आहे सो तरीक़ो अल्लाह बयान फरमायो। रब्बे कायनात मुकम्मल वलियन सां जुड़ियल ॻाल्हियूं इन चंद लफ़्ज़नि में बयान फरमाए। चओ सुभान अल्लाह। शुरुआत कई अल्लाह ताला। बुधो के खबरदार कबो आहे, के मुतवज्जे कबो आहे का ज़रूरी ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ, का अहम ॻाल्हि ॿुधाइण जे लाइ, को अहम मामलो डिस्कस करण जे लाइ, माण्हुनि खे यादगीरो ॾियारण जे लाइ। जॾहिं माण्हुनि खे मुतवज्जे कबो आहे त सिंधी में चवंदा हो था ओ पिलणा चवंदा आहियूं न, रण कंदा आहियूं सजण जे लाइ, मुतवज्जे करण जे लाइ। अल्लाह डबू गोट वारो तव्हांखे मुतवज्जे थो करे। अल्लाह ॿुधो ए दुनिया वारो तवज्जो ॾियो, मुतवज्जे थियो। मौला हुकुम कर छा थो फरमाई? तो फरमाए इन औलिया अल्लाह। जेके अल्लाह जा वली आहिनि, जेके रब जा दोस्त आहिनि, जेके अल्लाह जा बरगुज़ीदा बाना आहिनि, जिनके सिरनि ते अल्लाह विलायत जो ताज रखंदो आहे, जबकि अल्लाह पंहिंजी विलायत जे लाइ चूंडींदो आहे। मौला उन्हनि खे कहिड़ो दर्जो ॾिनो अथई? रब फरमायो तला खौफुन अलैहिम। उन्हनि ते को डप न आहे, को खौफ न आहे, को
असांजी जिंदगी खौफ में गुजरंदी आहे गुरबत जो खौफ कानून जो खौफ रात जो सुन पाकिस्तान आहे से मुंहिंजा चोरनि जो खौफ मोटरसाइकिल था वञ त स्कूटर खसजण जो खौफ खीसे में मोबाइल चोरी थियण जो खौफ वेठा जलसे में तॾहिं खीसे में सवेरे मत को मोबाइल कढी न वञे पाकिस्तान जो माहौल अहिड़ो थी वियो आहे जो माण्हू हर जाइ ते खौफ ज़दा आहे अल्लाह शल्ला साहब के भला हुक्मरान नाफिज फरमाए के मुल्क में अमन अमान कायम करण वाला आमीन आमीन मेरे हुक्मरानन के हिदायत दे जे हिदायत जे काबिल ना है अल्लाह इनके नेस से नाबूद करे आशिक रसूल हुक्मरान नाफिज फरमाए आमीन सुभान अल्लाह तवज्जो असानी जिंदगी खौफ में थी गुजरे रब में थी गुजरे असा जो सजो जिंदगी जो मामलो के रिश्तेदार जो खौफ आ अजीजन जो खौफ आ सही मुझा चोरी जो खौफ आ महंगाई जो खौफ आ बनी कर त सही मुझा मियां जो खौफ जे फसल तैयार थी वने त बीमारी जो खौफ पुट जमे त सही मुझा उन जे बीमारी जो खौफ पढ़न जो खौफ मामला जो खौफ माइटन के दादीदन जो खौफ सजो दी परेशान सजो दी रब में जिंदगी गुजारे तो पर अल्लाह तो फरमाए जे मुंजा वली है न उनन के को दुनिया जो खौफ है न आखिरत जो खौफ है पर जो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बड़ी दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सुभान अल्लाह भला दुनिया जो खौफ खत्म थी वने क़यामत जो हालो थी तो मदीने वाले साईं फरमायो सब माण्हू ढूंढल होंदा अल्लाह जे अज़ाब खां रब जे डमर खां अल्लाह जे कहर खां रब जे अज़ाबन खां अल्लाह जे गुस्से खां माण्हू पंहिंजे गुनाहनि खे यादि कंदा गुनहगार बदकार माण्हू चवंदा या लैतनी कुंतु तुराबा या लैतनी क़द्दमतु लिहयाती एका जैसा मिट्टी बनजी वञूं हा एका जैसे असां हयात न हुजूं हा मरी वञूं हा हिते न अचूं हा ये साईं मुंहिंजा तमन्ना कंदा पर जॾहिं अल्लाह वारा ईंदा अल्लाह फरमाईंदो ला खौफुन अलैकुमुल यौम जे दुनिया में बेखौफ हुयो अॼु आखिरत में तव्हां ते को खौफ सुभान अल्लाह जहन्नम जो डप हुंदो गुनहगारन जे लाइ अज़ाब जो खौफ हुंदो बदकारन जे लाइ जहन्नम जो कारण पड़वा नबी जा दुश्मन वलियन जा वेरी हे आशिक बेखौफ थी वली सुभान अल्लाह ला खौफ न लई कुरान में फरमाया है को खौफ ना है न दुनिया जो ना आखिरत जो वला हुम यहज़नून अवे गमगीन मन थी सुभान अल्लाह वलियन देखो गम ना है का परेशानी ना है को गम उनजी जिंदगी में नहीं दो असा के खौफ सा गडो गड गम पुंदो थोड़ी का परेशानी अचे थोड़ो नेमत खत्म हली वने उन दे परेशान थी गाजी अले छा थी तो सही जिंदगी में अले छा थी तो कुराड़ा मानू रंदाऊ कंदो जवान ओ अन्या जिंदगी में पैर कोन पातो उन से बसाओ त साईं जिंदगी तबाह थी ॾिसो न मोबाइल जा स्टेटस चेक कयो फेसबुक की पोस्ट चेक कयो त नौजवान कुरान का वधीक सूरत में भरिया ॾिठा तो साईं हे कम बसांगे हो कम बसांगे अरे तवा जिंदगी में ना पैर ही कोन पातो आ अन्या तजुर्बा तवा कया ही कोन के अन्या अॻियां वधिया ही कोन अॻ में चवंदा त साईं ॾाढो सूरत में आहियूं ॾाढो परेशान आहियूं ओ यो जो मायूसी फैलाइण वारो बेशुक्र माण्हू आहे वाकई में जिंदगी सूरत में भरजी वेंदसि सुख कोन ॾिसंदो भलाई कोन ॾिसंदो
बेशुक्रो मानो सदाई रोंदो पियो कुरान तो फरमाए मुझी थोड़ी नेमतुन दे अल्लाह तो फरमाए थोड़ी नेमतुन दे शुक्र कयो ल इन शकरतुम ल अजीजन्नकुम थोड़ी नेमतुन दे शुक्र कयो अल्लाह उनन के वधाए छडींदुस सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोबारा तो है जो इको हल्को मामूली रखीस डिले को मामूली रखीस बेस की से आवाज बताए चली बस एकड़ी जाए थे रखे छड़े दीस अद्धते बेस रखीस आवाज बताईस मामूली डिले रखीस सफा बनी करे चलीस मामूली को रखीस शोर शराबो न थे जी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूलुल्लाह अल्लाह ताला फरमायो दुनिया वाला मामलात में तुझेदार वाहिनो गमगीन भी थींदा आहिन पर अल्लाह जा कामिल वली कदे भी के दुनिया जे मामले जे ला गमगीन न थींदा आहिन भला जे दुनिया जी का शे हथन मां हली वने हथन मां मोकलाए वने दुनिया वालो मायूस थींदो दुनिया परस्त रोंदो दुनिया जो तालिब परेशान थींदो वली चोंदा मुंजा मौला नेमत ॾिनी बुतो हुई खसी बुतो मां त सखणे हचायो हुयुस सखणे हथ कब्र में नींदुस तो नेमतूं ॾिनियूं तो नेमतूं खसियूं मुंहिंजो कुझु नाहे त कम बि कोन थींदो परेशानी बि कोन थींदी तॾहिं रब फरमायो वला हुम यहज़नून सुभान अल्लाह को गम न हुंदो का परेशानी न हुंदी जॾहिं उन्हनि जा मुंहं ॾिसंदे त तरो ताज़ा नज़र ईंदा उन्हनि जा चेहरा चमकदार नज़र ईंदा ऐसी जॾहिं गुनहगार माण्हू क़यामत में उथंदा अमलनि खे यादि करे परेशान थींदा हे जेके मोहब्बत वारा मदीने वारे साईं जे रस्ते ते हलण वारा विलायत जो ताज पहरण वारा महशर में ईंदा त हिते बि जीअं उन्हनि जा चेहरा चमकदार आहिनि हशर में उथंदा त उन्हनि जा मुंहं चोॾीअ जे चंड वांगुरु चमकदार हूंदा यौम तबियतु वजूह व तस्वदु वजूह हिकड़े जा मुंह सफेद हुंदा हिकड़े जा मुंह कारा कया वेंदा ओ कारा मुंह उन्हनि जा जेके बेफरमान बणिया अल्लाह जी नाफरमानी करण वारा बणिया जेके अल्लाह जे नबी जे हुक्मन के मञण वारा हुंदा तंजा मुंह चमकदार हुंदा महकंदड़ हुंदा बहकंदड़ सुभान अल्लाह नसीब शाह रहमतुल्लाह अलैहि शेर जे हो तो मुस्तफा जा आशिक जने महशर में ईंदा ते नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे अशर में उनकी शिफात के हवाले होंगे मुस्तफा के अंदाज निराले होंगे मुस्तफा के अंदाज निराले होंगे जो मुस्तफा मदीने वाले सही फरमाया मां पंहिंजे उम्मतिन के परे का सुञाणंदुसि सुभान अल्लाह मुंहिंजा जानी इनके हिकड़ी जगह ते बिहारे छॾे ॾे नात में या तकरीर में अॻिते पोइते न करीस जीअं तकरीर में छॾे ॾिनो तूं आ चौथी चुप करे वेही रह सिंधी सम्झी तो उर्दू में चओ
अल्लाह ताला खुश है वो ये आदत ना है ना ये कोई ते करवाए वो काल आवाज सही न तो दिए पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले साईं फरमायो मुझा उम्मती जड़े क़यामत जे दिहाड़े ईंदा तमा नबी उन्हनि खे परे खां सुञाणंदुस सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हदीस में ॿुधायो असां ठही वियासीं मूंखे बकरा घरनो आहे तकरीर के हथ में से करे छॾियासीं नबी सही फरमायो जॾहिं मुंहिंजा उम्मती क़यामत में ईंदा त तन खे मां परे खां सुञाणंदुसि या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदो लखे अरबे इंसान हूंदा पंहिंजे आशिकनि खे गुलामनि खे एक डबुअ में जेके या रसूल अल्लाह जी तवार करण वारा आहिनि कीअं सुञाणंदो असां तो कोन आहियूं न क्योंकि असां तो कोन आहियूं न राज महबूब मुस्तफा जे कलम क्योंकि अकेलो तू मनायो सजी दुनिया नबी जो कलमो पढ़ण वारी आहे सजी कायनात या रसूल अल्लाह चवण वारी आहे पर के दुश्मन आहिनि के न मञण वारा आहिनि के या रसूल अल्लाह खां झगड़ण वारा आहिनि नबी खां रोकण वारा आहिनि या रसूल अल्लाह पंचन ऐं बराबर में कीअं फ़र्क़ु कंदो नबी सही फरमायो जेके वुज़ू वारा पंच उज़वा जेके माण्हू वुज़ू में धोंदो आहे क़यामत जे ॾियारे उथंदो त ये पंच उज़वा चोटीअ जे चंड वांगुरु चमकदार हूंदा पेर ये वरंदा चिमकंदा परे का रोशन नजर ईंदा नबी सही फरमायो जीअं पंज कल्याण खोड़ो हूंदो आहे मुंहिंजा उम्मती बि ईंदा त हशर में बहकंदड़ चमकंदड़ नूरानी बणिजी ईंदा मां परे खां सुञाणंदुसि त हो मुंहिंजो उम्मती पियो अचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़ा रोंदा ईंदा हिकड़ा पिटींदा ईंदा मातम कंदा ईंदा हिकड़ा खुश थींदा ईंदा जो उनके उम्मीद रब जी रहमत में मदीने वाले की शिफात में होंगी सुभान अल्लाह ला खौफ अलैहिम वला हुम यहज़नून न दुनिया जो डप न दुनिया जो गम न कब्र जो डप न हशर जो खौफ ऐं डप अल्लाह जो फरमायो अल्लाह उनके हर गम का आजाद करे सुभान अल्लाह हजरत सुल्तानुल आलमीन मुल्तान शरीफ वाला बुजुर्ग सुभान ये बेटा हुआ न जो कारोबार हुंदो इंपोर्ट एक्सपोर्ट जो से ये से मुझे बंदरगाह ते जहाज ईंदा हुआ उन सामान मोकलींदा हुआ बाहर मुल्क हिंदुस्तान से मुझा तुर्क मुल्क में फारस में जहाज ईंदा हुआ भाई उता सामान जा भरजी ईंदा के सिंध ऐं पंजाब में मुल्तान में विकामबा हुआ एकड़े मानू चयो सही तमाजो जहाज तो फिराने मुल्क में हुयो रस्ते में वो ओड आई तूफान आयो समुद्र में गरक थी वियो बुडी वियो बुज़के कंध झुकाए मुराक़बो फरमायो कंध मथे खणी फरमाइंदा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह वरी कुछ ॾींहं गुज़रिया साॻियो माण्हू आयो क़िबला हो जॻह अॼु ख़बर पहुती हुई त जहाज़ तूफान जे करे समुंड में बुडी वियो क़िबला हींअर उहो जहाज़ ख़ैर सलामतीअ सां बंदरगाह ते पहुची वियो आहे क़िबला उहा पहिरीं ख़बर कूड़ी हुई पहिरियों जो करोड़ जो सामान हुयो त हुन ते अल्हम्दुलिल्लाह चयनि बुडी वियो को मसलो न आहे वरी जो आयो त
तो वरी मुराको फरमायन वरी कंध मथे करे मुर्गी फरमायन था अल्हम्दुलिल्लाह मुरीद नर्स के केवला जहाज बुडण ते अल्हम्दुलिल्लाह बेचे जहाज ने पार पहुंचने ते अल्हम्दुलिल्लाह बेचे सबब चाहे मामलो चाहे खुशी या गमी नवाजे चेहरे ते नजर को आई साईं फरमायो बा जदे जहाज जे बुडण जी गाल बुधम मुझे त दिल का पुछा कया ओ दिल हेतरो नुकसान जोआ को गम थई का परेशानी थई को दुख थई अंदर आवाज आयो दुनिया बने जो को गम नहीं को दुख नहीं मुंडो तो मुझे दिल में का अल्लाह की मोहब्बत हुई सुभान अल्लाह अल्लाह ने किसी में 10 रुपया गुमती मैंने रोई कौन सी 10 रुपया गुमती आ जाए 100 रुपया के रिया 1000 रुपया के खड़ी लियो बटू चोरी करे लियो गम थी दोआ इंसानी फितरत है पर यो फर्क है आम इंसान है अल्लाह जे कामिल हो गई सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया वाला मौकना है चमोकना है अल्लाह दा कामिल वली न तमोकन न चमोकन न उम्मीद रखन वो सिर्फ अल्लाह की रहमत में उम्मीदवार सुभान अल्लाह बाबा फिर को दुनिया की मिल्कियत जो खौफ हुयो सो दिल में नजर ना आयो मुझे तो अल्हम्दुलिल्लाह मुझे दिल मुझे अल्लाह सा जुड़ जुड़ाए अब चले मेरे कब्र को दी जहाज सही सलामत पहुंचवा वरी दिल का पूछा के दिल बुधा तो जहाज भर जी आयो माल वापस मोटी आयो खैर सलामती थी वही बुधा खुशी थी अथई ओ मामले में फरहत महसूस थी अथई सुकून मिली कि न अंदर आवाज आयो दुनिया जी का खुशी नहीं दुनिया जो को मामलो दिल में नहीं ये दिल में एक अल्लाह की कमाल एक रब की मोहब्बत आए वो कंध मथे कणी चयो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह न दुनिया जे वजन जो खौफ है गमवा न दुनिया जे मिलन जी का खुशी आए तने चवा तो अल्हम्दुलिल्लाह जो मालिक मुझे दिल में बची मोहब्बत सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह गौसे आज़म सुभान अल्लाह सुभान शहबाज लामकानी कंदील नूरानी गौस समदानी मुर्शिदुना मुहियुद्दीन अब्दुल कादिर जिलानी हसनी हुसैनी सब छोड़ दिया हजरत पीर जो कपड़े जो कारखानो हो बगदाद कपड़े जो कारखानो ते कपड़ो ठहंदो हुयो ऐं वो कपड़ो बगदाद मां बाहर मुल्क में विकामण दे रहियो हुयो सुभान अल्लाह अम्मा नहीं दो हुयो जो सौदो थी दो हुयो व्यापार थी दो हुयो तिजारत थी दी हुई उन मां बचत का थी दी हुई साइंस महीने जो जो मदरसो हलंदो हुयो साईं जे दरबार में खानकाह में मदरसे में जेके तालिब पढ़ंदा हुया उन ते खर्च कंदा हुया बाकी जेके पैसा बचंदा हुया जदे महीने जी 11 जी तारीख ईंदी हुई चंद्र जी 11 बींदी हुई त जेका बि जमो पूंजी हुई व्यापार तिजारत मां नफो थींदो हुयो रुपयो घर में कोन चलींदा हुया हर शइ अल्लाह दी राह में खैरात करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह और तवज्जो मुझे तमाम हर शइ अल्लाह दी राह में लुटाए चलींदा हुया तो खलीफा ने गुनाहगारी हुयो सोचो तो सही दर महीने ले कपड़ो खपे ले न खपे हे तिजारत जेड़ा काफला वने दाको लुटे वने को फुरे वने को संगुजा असांजे तिजारत में नुकसान पइजी वने कुछ पैसा छडी जा कयो इंदर महीने कुछ खर्च करे सको सुभान अल्लाह बुजुर्गों से आजम फरमायो मुझे मुर्शिद मीरा मुहियुद्दीन ने फरमायो तो ओ खलीफा ओ नांगरी दुनिया जो फिक्र न कर असांजे रिज़्क़ जो ज़िम्मो मुझे अल्लाह खणी छॾियो आहे
हाई जो तो मुझे मदरसो आई मुझी खानकाह इना कपड़े जे कारखाने ते थी हले गई कारखानो न पहुंचे सजी दुनिया जा मर्द मुझा पुट थी पवन सजी दुनिया जो औरतों मुझो न्याणी बनजी पवन गौसुल आजम तो फरमाए ऐ सपनी के खावाणो पवे दुनिया में एडी महंगाई थी वने जो कणक जो हिकड़ो दाणो मुल्ह ते मिले एक दीनार में मिले एडी महंगाई थी वने पर अल्लाह जी रहमत में मुके एतरी उम्मीद आ जे सजी दुनिया के खाराया तने जो अल्लाह अब्दुल कादिर जे खजाने में का खोट पैदा को न कंदो तो छाती नो यो जड़े महीने दी यारी थी हुई उन यारी को याद कियो गरीब मिस्कीन मुताज के मोहताज याद कियो जाता बा वो दस्तगीर दी यारी करे सुभान अल्लाह करे नी एक बे की याद कियो जाता बा हाने हेडे ओने समझो भलो लंगर ठहंदो सुभान अल्लाह मानी अली दस्तगीर दे दस्तरखान दिखाई सुभान अल्लाह मोहताज मिस्कीन ताए बैठा होता ये चंदा जे मुझे मुर्शिद मातली वाले दिल को सही सुभान अल्लाह जो तो शेर पढ़ा मदद करमू निमानी जी मिठा महबूब सुभानी अल्लाह मदद करमू निमानी जी मिठा सुहानी करे वाले विकाली जी अच्छी रस स्वान जीलानी कई मुर्दा जिया तो बुदल बेला बुताया तो अच्छी ओखिया तो सोना अच्छी ओखिया उकारा तो तुम्हारी गौस समदानी मदद करूं निमानी जी मिठा महबूब सुभानी नबी जी आल तू अली औलाद तुम्हारी है लखन जाकर गम नहीं लखन जाकर गम नहीं तुझो आशान शानी सुभान अल्लाह दिल पर सही तो तो हिजर में हारे बेड़ो न जो बनो तारे बेड़ो असा जो मुर्शिद बनो तारे मिठा पुत बेरब्बानी मदद कर महबूब सुभानी सुभान अल्लाह आवाज के यार बड़ी सोचो सुभान अल्लाह अजीब गाल है जो मानो अल्लाह वाला जी मुखालफत करो वलीयत के अल्लाह खुद उन्हन के नवाज ने दिला मोकलियो न सिर्फ उन जमाने में पानी हयात में और मुझे दस्तगीर जी वंड खैरात अज मुचारी अज को मुरीद सदा हने
ने अजब सलू करे तो अल्लाह एड़ो इख्तियार वारो बनायो जो दस्तगीर जे वसीले सां कुरियल दुआ अल्लाह रद्द न कंदो दस्तगीर जे वसीले सां कयलो अर्ज़ वघाईंदो छो त वलियन के अल्लाह पाण वट भलो सुपारशी बनायो बेहतरीन सुपारशी बनायो तंजो सवाल तंजी दुआ तंजो अर्ज़ अल्लाह हिकदम अघारे छॾियो आहे दुआ करो अल्लाह मर्ज़ी वारो कबूल करे या न करे सुभान अल्लाह मुझी दुआ अल्लाह तो फरमाए दुआ करो की पायो न उदऊनी अस्तजिब लकुम मुखा दुआ करो तो मैं अल्लाह तमाम दुआ कबूल करे याद रखो दुआ एक अल्लाह खाई घुरबी असा अहले सुन्नत व जमात जो अकीदो तवज्जो जो अहले सुन्नत व जमात जो अकीदो ऐ मुत्तफिका अकीदो इन ते जमहूर अहले सुन्नत व जमात जो एतमाद है तो दुआ गैरुल्लाह का घुरण हराम शिर्क है दुआ जेका घुरबी है दुआ मौला गुनाह कबूल कर मौला पुत्र दे मौला अर्ज था दर्दला परेशानीला ए मुझा मौला कर्जला ए मुझा करीम रब मुझी ही हाजता बेरोजगारिया तंगिया तकलीफा बीमारिया शिफा देला साईं मुझा दर्द दूर करन देला जेका दुआ घुरबिया व केखा जोर संग लायो अल्लाह का सिवा ॿियो को दुआ जे लायक आहे असां अहले सुन्नत जो की समझो ना जिम्मेदारी के कारण क़यामत को एतराज करे न को कलंदर दुआ कबूल कंदो न को भेटाई दुआ कबूल कंदो न मिठो पीर दुआ कबूल कंदो न मुर्शिद मातरी वारो दुआ कबूल कंदो न गौसुल आज़म पीरानी पीर दुआ कबूल कंदो के भला इख्तियार न ॾिनो को माण्हू ईअं चवे ओ दस्तगीर मुंहिंजा गुनाह माफ़ कर ओ दस्तगीर मुझे पुट दे यो शिर्क तो करे सौस जो शिर्क है जायज ना है यो हराम है समझ में गाल आई है तो ये गाल से खाली मत होने तो मानो की चौथी परेशानी चल वाले छाड़ो चले जाए आलिम बैठा है वाह पढ़ा लिखा आलिम बैठा है जाने के मां गलत तो बयान नहीं करूं अहले सुन्नत व जमात आलिम के अल्लाह गैरतमंद बनायो सुभान अल्लाह तवज्जो अल्लाह मुर्शिद करीम किबला दिलबर से फरमायो एकड़ी जगह ते महफिल में आई सही फरमायो महफिल में आसी तकरीर का बाद में एकड़ो पीर साहब हुए फरमायो मुझे दुआ यो करे दुआ तो पूरे सदी दुआ चीज दस्तगीर ही हाजत पूरी कर दस्तगीर ही हाजत पूरी कर हे गुनाह माफ कर कर्जला मर्जला बीमारी में शिफा दे दस्तगीर तू कर माज़अल्लाह अल्लाह ताला जा बांदड़ो अल्लाह जा मदीने वाले साईं जा आशिको दुआ अल्लाह का घुरबी सच अल्लाह के कबो वलियन के अल्लाह वट वसीलो बनाए सुभान अल्लाह समझो दाले को समझो सुभान अल्लाह वबतगू इलैहि वसीला अल्लाह ते पहुंचण जे लाइ को वसीलो तलाश कयो वसीलो केरा मौला कर्ज़ी आया पंहिंजे दोस्त गौसुल आज़म बगदाद वाले जे सदके कर्ज़ आस्ताने ते भी वली दी मज़ार अक़दस वट भी आला हज़रत अज़ीम वक़्त अशाह मोहम्मद रहमतुल्लाह अलैहि फतवा ॾिनी त मज़ार ते वञो त 3 फुट पोइते थी भी अदब सां भी अवल खतमो पढ़ो सलाम कयो वो दुआ घुरी उन में वो कुरान पढ़े सो ईसा सवाल कयो मज़ार वाले के उन बुजुर्ग के वो कीअं दुआ घुरो ए मुंहिंजा करीम रब तुंहिंजे वली सगोरे जे आस्ताने ते आयो आहियां हिन वली जे सदके मुंहिंजी हीअ हाजत पूरी फरमा वसीले सां दुआ घुरंदे ऐं वली सगोरे के चओ असांजो अक़ीदो आहे त अल्लाह वारो पंहिंजी कब्र में ज़िंदा हयात मौजूद हूंदो मरन वली जा दुश्मन अल्लाह वाला पंहिंजी कब्र में ज़िंदा समझो दाले को ना समझो दिल पर सही तो फरमाए मता भाऊ ये
सब सारा पते अखियों निहारे दिस अल्लाह वारा अन्याय घर थई भाग्य में जा मता समझी सुनाइन मिटाइन मिंट में जेई लिखल तकदीर जावे खा उहे माझी उहे गाजी लिखण वाला अल्लाह अल्लाह जो कुरान में फरमाए ये भाइयों त तमा दुनिया जे मामलात में वलियन का बगैर हली विंदो ये जहान ये दुनिया अल्लाह वारन का बगैर एक सेकंड वो हली को न चल सके वलकद कतबना फी ज़बूर मिन बाद ज़िक्र अन्नल अर्द यरिसुहा इबादी अस्सालिहून। अल्लाह तो फरमाए मुरब ज़बूर में लिखा है छो है कुरान में लिखी हो अब दिलू हाजिरा गले सुता प्यार कुरान में तो ज़बूर में भी लिखो हो कुरान में भी लिखी तवा मुसलमान के बुधाया तो कहन जमीन जो मालिक वारिस अकबार बादशाह मु पंजे सालिह बानन पंजे वलियन के बनाए छयो है सुभान अल्लाह जमीन का वारिस अल्लाह वाला है जमीन का मालिक अल्लाह वाला है अब आज को मालिक हुंदो उन काम में मामला हल कराए बन बेशक सही केदा कराए मामला अब हिकड़ो घर मुजो सुभान अल्लाह बेशक घर मुजो उन चार दीवारी है 100 बाय 100 जो घर आ मुजो उन के चो दीवारी नहीं मिला हां ते जे करे को मानो दाखिल थींदो तो मुंजी इजाजत वठी कोई तो उनके कुछ करो आया उन में हिकड़ी सिर पईया यो या को से मुजो आप का विषय पईया पत्थर पे आ बजरी पईया रेती पईया मुंजी मिलके था पईया थी जे करे वो को खांदो तो ये चलो सही हो मां खणायो मुखा जा वठो पर जो इने घड़ी पवे तो वो छा चो चोर चो उन सा बिड़ो वो काबिल सजा है उनके सही मुझा कानून एक्शन वठंदो उनके सजा दी नहीं मिली उनके सही मुझा कैद नहीं बंद में विधो विंदो उनके सजा दी नहीं मिली छो तो तू पराई प्रॉपर्टी में घिरे की समझो था अल्लाह तो फरमाए अन्नल अर्द यरिसुहा इन जमीन जो वारिस मालिक अकबान इबादी अस्सालिहून पने सालिह बानन के बनाए सुभान अल्लाह पने वलियन के बनाए चलो आ पने दोस्तन के बनाए चलो आ सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा हे जो बोलो तो मेरे अल्लाह वाला न मनो कुछ कोन मिला तो वलियन वट छोटा वनो मजार ते हाजिरी छोटा जो वलियन का छोटा गुरु मुजो गुरु न था गुरु अल्लाह का था पर वारिस अल्लाह वारो वाजी चवन तो वारो बुक करे देखाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा जो दस्तगीर वट वजो यारी कैसी सुभान अल्लाह अंदर कयो सी जलसो सजायो सी ओ दुआ करदा सी मौला सुभान अल्लाह पंजे वली सगोरे जे सदके करम फरमा अल्लाह फरमाए न वसीले सा दुआ घरो मा रद कंदो सी को सुभान अल्लाह बेशक बात समझ में आई सुभान अल्लाह मसलो समझ में आयो रे कोना सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सुभान अल्लाह अल्लाह रब्बुल इज्जत
पंजे वलियन के शान दिना अल्लाह ताला रब कायनात उन्हनि वलियन के त शान वारो बनायो आ पर जिते कदम रखे वने उहा वलियन जो आस्थानो बि शान वारो उन्हनि सां निस्बत रखण वारो माण्हू बि शान वारो उन्हनि सां जुड़ण वारी हर निस्बत रखण वारी शइ बि शान वारी बणजी को कपड़ो हुजे वली जी जुत्ती हुजे अल्लाह वाले जो पटको हुजे अल्लाह वाले जे इस्तेमाल वाली का शय हुजे अल्लाह ताला उन शयुन के भी खैर ऐं बरकत वारो बनाई असांजे सिलसिले आलिया नक्शबंदिया जो इमाम हजरत सैयदना अबुल हसन खरकानी मुक़द्दस सिर्रुल अजीज ख्वाजा ख्वाजगा है वलियन जो इमाम है हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह महमूद गजनवी सन जो मुरीद हुयो महमूद गजनवी हजरत ख्वाजा अब्दुल खालिक दवानी जी दरबार में आयो कचहरी में बैठो कदम बोसी कई जदे मोकलाए पियो त हजरत ख्वाजा खरकानी रहमतुल्लाह अलैह पांजो कुत्तो मुबारक महमूद गजनवी के ॾिनो सुभान अल्लाह महमूद गजनवी नालो ॿुधो त जे हिंदुस्तान फतह कयो हुयो सोमनाथ जो मंदिर टोड़ियो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह नो पियो हुयो जने सोमनाथ जो मंदिर फतह करण जे लाइ मजबूत तरीन किलो हुयो सोमनाथ जो किलो अंदर मंदिर हुयो वडा वडा पादरी वडा वडा पंडित वडा वडा पुजारी वडा वडा बुतखाना सेन सोमनाथ में हुया सॼो हिंदुस्तान गरजी इन मंदिर के बचाने से आयो तेने रोकियो वने महमूद गजनवी खां इन मंदिर के बचायो वने महमूद गजनवी मताए खिड़ी खिड़ी न पवे मंदिर किराए न विझे असांजा पुत भनी न छॾे हमलो जो कई 13 दफा हमलो कई पर कामयाबी कोन मिली सुभान अल्लाह महमूद गजनवी बाद रिवायत में 17 दफा बाद रिवायत में 13 दफा हमलो कई वयो सही मुजा तमन तब धई किलो जते चढ़ण जी कोशिश कई पर हिंदुन जो यो किलो यो हिसार एडो मजबूत हुयो जो फतह कोन थी सकियो जडे 14 दफो या 18 दफो उन हमले करने जे ला वने पियो त रात जो हजरत ख्वाजा ख्वाजगा अबुल हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह जो कुर्तो कढी वा कमीज कढी मुसलो बिछाए वो अल्लाह ने सामू बरकत नफल पड़ी ऐं कुर्तो पाक सामू रखे दुआ घुरी ए मुझा मौला ओ मुझा करीम रब पजे भली जे हिन कुर्ते दे सदके मुके सोमनाथ फतह अता फरमा करीम रब तुझे वलिय जो कुर्तो तुझे अल्लाह वाले जी कमीसा इन जे सदके सोमनाथ ते फतह भी अता फरमा दुआ घुरी बेदी हमले करने जे लाया अथ दिन गुजरियो अल्लाह ताला सोमनाथ जो किलो फतह करे दिनो मुसलमान अथ दिन गुजरने का बाद में जोहर नमाज बनी सोमनाथ जा पुत्र तोड़े वादहु ला शरीक रब जो नारो हली उन इबादत खानन जे अंदर सफाई करे अल्लाह अकबर जो नारो हली नमाज पढ़ी वापस मोटियो सोमनाथ जो मंदिर फतह कई उता माले गनीमत जो मिलियो उन में थोड़ो हिस्सो खणी हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी दरबार में आयो सुभान अल्लाह खणी आयो साईं जी तुझे सदके दुआ की तुझे सदके अल्लाह कामयाबी अता फरमाई हजरत सैयदना अबुल हसन खरकानी महमूद गजनवी के दिसी फरमायो ओ महमूद सौदो सस्तो करे सुभान अल्लाह ओ महमूद
असा जे कुर्ते जो नंग न सया तुई लाडो सौदो सस्तो कई हज़रत ख्वाजा ख्वाजा के महमूद गज़नवी चयो किबला सोवरी किया हेडो बड़ो किलो अल्लाह तमाजे कुर्ते जे सदके बख्श फरमायो इनायत फरमायो फतहयाबी अता फरमाई हज़रत साईं फरमायो ओ महमूद जे असा जे कुर्ते जे वसीले सा दुआ घुरई जो सजी दुनिया जे ला अर्ज़ करी या रब के अल्लाह पूरो हिंदुस्तान सा पूरी दुनिया तुझे कदमन में गिराए छड़े जो कुर्ते जो शान जे वली जो कदम हर वली जी कदम ते हुजे उन गौसुल आज़म जे कमीज़ में अल्लाह केड़ो कमाल रखायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मता को मालूम तो साईं मेरी केड़ी गाल जी वली कमीज़ को फेज़ वाली थी दी विच अल्लाह वाली कमीज़ में को बरकत हुंदी आ छा सुभान अल्लाह तू कोई भाई मुल्ला मत बैठो के अल्लाह हमारे वेद के वली जो शान आओ ना फरमाए वलियन जो शान वाला फतायो वहाबा पर मुल्ला जो लाए छाछे मगज जो खराब हुआ सुभान अल्लाह जो शान वाला वधायो वहाबा पर मुल्ला जो लाए छाछे मगज जो खराब हुआ वली सगोरा वारिसाइन ये धरती उन्हें हवाले ज़बूर में या कुरान में या लिखत उन्हें जे नाले है वलीयन जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब जो लाए छाते मगज जो खराब खौफ न खतरो आहे उन्हनि के जनते रबुआ राज़ी रोते रातियों सजदन में जन बिरह खटी आबाजी पढ़ी दिस तू यूनुस सूरत खुदा जो खिताब पढ़ी दिस तू यूनुस सूरत खुदा जो किताब मुल्ला जो लाए छाते मगज जो खराब मुल्ला जो लाए छाते मगज जो खराब तू न मनी तो भली न मन तू असा तो मन दाहू तू न मनी तो भली न मन तू असा तो मन दाहू यार हमारे गौस संदो सब खैर वटींदा आहियूं पर दिल पर से आवड़ो कन था कलप जन कबाब वा सुभान अल्लाह सुभान अल्लाह दस्तगीर जो नालो बुधी सदी जिंदा प्यार दिल पर से हमारे बाहर की रसा थोड़ी दुनिया सुभान अल्लाह सही के फरमायो हसद बाहर सुभान अल्लाह अल हसद याकुल हसन कमा ताकुल हसबुन नार जे सुकी काठी है बाह सारे जमीयाई हसद वली हसद दी बाह अमरन के सारे जमीये वली इंसान सदी तो वली पे सर अल्लाह बाह दी दे मिठो थोड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला वलियन के हर निस्बत के शान वारो बराबर बेशक सुभान अल्लाह हज़रत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़या में कुरान में बयान किया दुरूद शरीफ पढ़ते हुए है सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह
शामिल कर थकाओ तो 15 मिनट बाकी हेरे जाएंगे सुभान अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम जो तवील किस्सो अल्लाह ताला सॼो किस्सो कुरान में बयान कयो कुरान में फरमाए त सभनी किस्सन मां सुहिणो तरीन किस्सो यूसुफ जो सभनी खां सुहिणो किस्सो यूसुफ अलैहिस्सलाम ख्वाब ॾिठो ऐं ॾिठे त नव सितारा आहिनि हिकिड़ो चंड ऐं सिज आहे मूंखे सजदो था कर मुंहिंजी झोली में पिया आहिनि त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे अबे याकूब अलैहिस्सलाम फरमायो त इहे नव फाइर ऐं तुंहिंजो अबो ऐं अम्मा तोखे अॼु सजदो कंदा इहो तुंहिंजो शान अल्लाह तोखे नबूवत ॾियो भाइरनि इहा ॻाल्हि ॿुधी वठी हसद थियो पंहिंजनि खे मिड़ी सवाइ हसद हूंदो आहे सुभान अल्लाह ॾिठो अथव न जी साईं बराबरि कुझु कनि न कनि पंहिंजा ज़रूरु बांभड़ खाईंदा बेशक साईं इज्जत कंहिंजी इज्जत मिड़े माइटनि खे सवाइ तकलीफ़ हूंदी सुभान अल्लाह अल्लाह शल हिदायत करे आमीन पंहिंजनि खे भेटाए करे बराबरि खे भेटाए आमीन पुट कंहिंसां हसद रखण सां या कंहिंजा पेर कढण सां तव्हांखे नफ़ो कोन थींदो रिज़्क़ अल्लाह जे हथ में आहे रिज़्क़ अल्लाह वटि ॾिनल आहे इज़त अल्लाह ॾींदो आहे असां मुंहिंजा नेमत अल्लाह ॾींदो आहे ऐं अल्लाह ताला उसूल ठाहियो आहे सिंधी में चवंदा आहिनि जेको वहे सो लहे सुभान अल्लाह जेको मेहनत करे उनखे अल्लाह ज़रूर अजर अता फरमाईंदो इन अल्लाह ला युदीउ अजर मन अहसन अमला जेको सुहिणे नमूने सां अमल करे अल्लाह उनजो अजर ज़ाया न फरमाईंदो सुभान अल्लाह तव्हां कोशिश कयो ॿिए जे पैसे खे ॾिसी ॿिए जी इज़त खे ॾिसी ॿिए जी शोहरत खे ॾिसी ॿिए जी अज़मत खे ॾिसी हसद न कयो कंहिंखे साईं मुंहिंजा अल्लाह इज़त वारो बनायो आहे या तव्हांजे खानदान में वधी वियो आहे त साईं मुंहिंजा उनजे मथां चथर न कयो टोक न कयो उन सां हसद न कयो दिलां दुआ कयो मौला इनखे ॾिनो अथई अञा वधाए ॾिस मूंखे बता का ॻाल्हि सम्झो था सुभान अल्लाह अज़ीज़न में हसद हूंदो आहे सिंधी में अरबी जो मक़ूलो आहे त अल अक़ारिब कल अक़ारिब माइट विछुन वांगुरु हूंदा आहिनि अरबी जो मक़ूलो कहावत आहे अल्लाह हिदायत दे नबी ने फरमाया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठियूं गंढियो माइट गंढियो जेको माण्हू दुनिया वारनि सां गंढे जेको दुख ॾे मदीने वाले साईं फरमायो हो तोखे चवनि था तूं बराए जवाब न ॾे तूं उन्हनि सां नेकी कर सिला रामी कर माइटियूं गंढ अल्लाह तोखे पंहिंजी रहमत सां गंढे जोड़े छॾींदो सुभान अल्लाह यूसुफ वारे किसे वांगुरु माइटनि जी तकलीफ़ क़यामत ताईं हलंदी रहंदी बदल भी कोन हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के भाइरनि जो हसद कयो खणी अबे खे कंदे घुमाइण जे लाइ वठी वञी कनान जे खूह में उछलाए यूसुफ अलैहिस्सलाम ये मरी वियो बुख उन में पोयां हे हलिया याकूब अलैहिस्सलाम के चिटे में भाव के बगैर खाई वियो आहे हिकड़े कुर्ते ते पूरो रत आहिनि ऐं यूसुफ अलैहिस्सलाम जे में याकूब अलैहिस्सलाम के चयनि हज़रत याकूब अलैहिस्सलाम फरमाया मूं पंहिंजो मामलो अल्लाह जे हवाले कयो होना यूसुफ अलैहिस्सलाम खूह में वियो त खूह में कढायो वियो अल्लाह ताला हिकड़े काफ़िले जे ज़रिए उतां जे विकाणो मिस्र जे बाज़ार में वरी साईं मुंहिंजा हर में मिस्र में आयो उते बीबी ज़लीखा जो वाक़ियो थियो वरी कैद खाने में पियो कैद खाने मां निकितो वरी मिस्र जो बादशाह बणायो सुभान अल्लाह इंतजार कयो अल्लाह जी नेमतुनि जो इंतजार कयो दुनिया जा दुख ॾाढड़ा गम परेशानियूं अलम ॾिसी अल्लाह जी बेफ़रमानी न कयो चओ त मौला जहिड़े हाल में रहाई तुंहिंजो पानो राज़ी आहे जेको अल्लाह कनान जे खूह मां यूसुफ खे कढाए कैद खाने मिस्र जे मां यूसुफ खे कढाए मिस्र जो बादशाह बणाए सघे थो सो अल्लाह अॼु बि क़ादिर आहे अॼु बि ताक़त वारो आहे तुंहिंजा गम अलम दुख लाहे त अल्लाह कुदरत रखे सुभान अल्लाह सब्र सुभान अल्लाह सब्र समझो ताले को समझो ये को जो वासे मुझे ये तकलीफ मुझे वो तकलीफ ना दुनिया वाला सा दिल जो हाल और दिल जो हाल पंजे अल्लाह सा और सुभान अल्लाह दिल जो हाल पंजे रब के बुधाए डब्बू गोठवारो
पंहिंजे दिल जो मामलो रब सां सॼो माण्हू चथर कंदा अल्लाह तुंहिंजी मदद कंदा सुभान अल्लाह मुंहिंजे मुर्शिदनि जो शेर आहे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह जो पंहिंजा ज़ख़्म लिकारे हल तुंहिंजो सूर तुंहिंजो सिरवा सुभान अल्लाह पंहिंजा ज़ख़्म लिकारे हल तुंहिंजो सूर तुंहिंजो सिरवा हित मलम मिले न मिले पर लूण त घर घरवा मलम के घर में हूंदी आहे लूण सभिनी घर में हूंदो आहे सुभान अल्लाह जो फरमाए पंहिंजा ज़ख़्म लिकारे हल तुंहिंजो सूर तुंहिंजो सिरवा हिते मलम मिले न मिले पर लूण त घर घरवा सुभान अल्लाह सुभान अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम कैद खाने में निकतो कदे कुरान पढ़ो सूरह यूसुफ खोले तर्जुमे से भी पढ़ो अल्हम्दुलिल्लाह दिल के सुकून मिले सुभान अल्लाह मन गमन जो इलाज अल्लाह सूरह यूसुफ में रखायो खुसूसन के नौजवान आयो न नौजवान आयो तवा नौजवान के तमा खुसूसी चवा तो तमा यूसुफ सूरत तर्जुमे से जरूर पढ़जो सुभान अल्लाह उनमें हिकड़ी औरत हज़रत यूसुफ के बुराई जे लाइ सॾे थी कीअं पंहिंजो पाण खे बुराई खां बचाए थो कीअं यूसुफ अलैहिस्सलाम उन बुराई खां बचण जे लाइ पंहिंजो पाण खे ज़िंदान में विझे थो उम्र गुज़ारे थो पर उन बुराई खां बचाइण जे करे अल्लाह वरी कीअं थो इज़त अता फरमाए सो यूसुफ सूरत में अल्लाह बयान सुभान अल्लाह सन सूरत यूसुफ तां पढ़ो नाज़िल करा के पाण सूरह यूसुफ जी तिलावत नौजवान जेके आहे मुझे सभी पढ़े कुरान पर नौजवानों यूसुफ सूरत तर्जुमे से जरूर पढ़ो सुभान अल्लाह हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम डुकर जो पियो मुल्क में डुबी आयो उन जा भाई जेके खूह में उछलाए आया भाई त मरी वियो आ यूसुफ अलैहिस्सलाम मिटजी वियो आ अल्लाह ताला जी करनी एड़ी थी जो सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जा भाई अल्लो वठण जे लाइ पैसा वठण जे लाइ खवदो नोश जो अशिया वठण जे लाइ हज़रत यूसुफ जे कदमनि में अचे सुभान अल्लाह सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम ने अन्न ॾिनो फरमाए तो मुंहिंजो अबो कहिड़े हाल में आहे मुंहिंजो बाबू कहिड़े हाल में आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे चवनि था साईं जनाब तूं जुदा थियो तुंहिंजे फिराक में तुंहिंजी मोहब्बत में तुंहिंजे जुदाई में अबो याकूब एतिरो रुनो आहे जो अबे जो अखियूं अछूं थी वियूं आहिनि ॾिसी नथो सघे यूसुफ फरमायो ए मुंहिंजा भाइरो इज़हबू बितमीसी हाज़ा मुंहिंजा भाइरो वञो मुंहिंजे अबे ॾे मुंहिंजी कमीज़ खणी वञो सुभान अल्लाह कमीज़ कमीज़ में को कख हुयो हां कमीज़ में का दवा निकल हुई कुर्तो हेरो में कमीज़ पाती पिया कमीज़ में का दवा कर कोन हुंदी आ कमीज़ में को सही मुजा मामलो त कोन हुंदो आ जो ऑपरेशन करे हज़रत यूसुफ पाशा हुयो को डॉक्टर मोकलिया था जो इलाज करे मुजो अबो को वेद को तबीब को हकीम को कख को फुरो को दवा मोकले हां फरमाए तो मुझे कमीज़ खड़ी वञो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां जी लाइट साथ नथी दे ॾिसो न बेमा भाई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि
मोहम्मद सल्लल्लाहु ला इलाहा इल्लल्लाह रब्बी रब्बी जल्लल्लाह ला इलाहा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। और नव भाई 11 भाई हुए यूसुफ अलैहिस्सलाम मुझे नव सैमुली साहब से तो याद की रोजाई अल्लाह ताला फरमायो 11 भाई ना 11 सितारा से 11 यूसुफ जे कदमन थे सुभान अल्लाह। हजरत यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो मुझी कमीज खणी वञो अबे जे अखियुन ते वञी लायो फअल्क़ूहु अला वजहि अबी अबे जे मथा वञी मलियो अबे जे मुंह ते वञी मलियो पो छा थींदो कमीज सां कहिड़ो फर्क पवंदो फरमाया जो याति बसीरा अबे जे अखियुन ते कमीज लॻंदी त बाबे जूं अखियूं रोशन थी वेंदियूं। हलो ये बे मांगे बच्ची जो भाई रखे घरवाल रखे ये 11 भाई वापस मोटी गया हजरत यूसुफ ने खुद तो खड़े सुभान अल्लाह। अब हिकड़ो नबी बे नबी ने पंहिंजी कमीस पियो मोकिले छो बरकत जे लाइ हे मौलवी किताब तो लिखे फतवा तो दे त वलीअ जी शयुनि मां बरकत वठणु हराम नाजाइज़ मुझो तू हराम ही कुरान गलत कोन चवंदो आ कुरान में जो लिखियल आ कुल लिखियल सच लिखियल लम्मा फज़लतिल ईद हे जो काफ़िरो इधर निकतो ओना हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो अब्बो सैयदना याकूब अलैहिस्सलाम घर में तो जे तो इन्नी ला अजिदु रीह यूसुफ अल्लाह मुखे यूसुफ जी सुभान थी तमाम मञो या न मञो तमाम मुखे जेको वणे वो चो पर मां पंहिंजे यूसुफ जी खुशबू तो महसूस कया यार को कासिद अचण वारो आ मुखे यूसुफ जी खबर पहुचाईंदो मुंहिंजो बच्चो यूसुफ अची रहियो आ मुखे उनजी खुशबू थी अचे घर वारनि चयो कालू तल्लाहि इन्नक लफी ज़लालिकल क़दीम ओ याकूब तू पुरानी मोहब्बत में मुब्तला है यूसुफ चले रहो वफात करे रहो कब्र में रहो खत्म थी लो तू लगे याद तो कर या तुझी मोहब्बत आ या गुफ्तगू कन पिया त हज़रत यूसुफ जो कुर्तो खणी काफ़िलो जे घर पहुंचो अम्मा जाल बशीर खुशखबरी देना कुरान तो फरमाया खुशखबरी कमीज यूसुफ जी हुई अल्लाह तो फरमाया खुशखबरी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अचे छाके न अलकाहु अला वजही कुर्तो पाक खणी याकूब जे अखर ते लातो वचन चेहरे ते फेरियो वचन छाचो कुरान तो फरमाए फरदत बसीरा सुभान अल्लाह अखर ते लगण जी देर हुई यूसुफ जी कमीज लगी याकूब जे अखियुनि जी अछाण खत्म थी वई अब जी ॾिसे पियो कि याकूब अलैहिस्सलाम जो निगाहूं सही सलामत थी वियूं आहिनि। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहजीर नारे हैदरी नारे वीर सुभान अल्लाह मतगो अबू हसन खरकानी महमूद गजनवी ते इतराज करे तो उन पानी कमीज किए दिनी मुझे कुरान का सिखी ख्वाजा ख्वाजा कयूम ज़मान कुतुब जहां ख्वाजा अबू हसन खरकानी रहमतुल्लाह अलैह कुरान में सिखी गजनवी ते पानी कमीज दिनी हुई अज को अल्लाह वाले जे कमीज में फैज हुआ उन जे निस्बत रखने वाली शक्ल में फैज आ जेको वठे उनके अल्लाह वारो बंद दींदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह शर्ती बात दिल में ईमान हो जे अकीदो भलो हो जे
बुरे अकीदे रखण वारो माण्हू पाण बुरो हूंदो बुरनि जे कढ लॻण वारो बुरो हूंदो आहे भलो माण्हू भलाई चाहींदो आहे भलो माण्हू भलो सोचींदो आहे भलो किरदार अपनाईंदो आहे अल्लाह वारा भला आहिनि उहे भलाई चाहण वारा हूंदा आहिनि बुरो माण्हू बुरा आहिनि जिनखे बि बुरो सम्झंदा आहिनि मुंहिंजा दोस्तो तव्हां बि भला बणिजो या भलाई तॾहिं अंदर में पैदा थींदी जॾहिं भलनि सां गॾु वेहण वारा बणिजो नबी से फरमायो बुरे यार की सोबत लोहार जी मिसल लोहार वटि वञो लो ठहण वारो लो कुटण वारो पंहिंजे कम सां वञो न तूं पियो दुखंदो चिंगूं पियूं निकिरंदियूं कपिड़ा पिया सड़ंदा माण्हू बीमार थी मोटी ईंदो पर नबी से फरमायो सालिहनि चङनि जी संगत अतार जे मिसल आहे तव्हां अतुर न बि वठो उनजे दुकान जे भर मां गुज़री वञो त सुहिणी सुहिणी सुरहाण जा अल्लाह वारा पास पत्थर मिसल है वली सगोरा पास जो पत्थर आ जो ये लोह पे लगे तो लोह के सोन बनाए पास पत्थर अल्लाह का काम है वली वो पास जो पत्थर है बदकार अचे गुनहगार अचे सही मुजा गुनाह में भरे मानो अचे अल्लाह हमारे सां मिलंदो वे ये धोई साफ कंदा जो उनके पाण नूर वारो बनाए दोस्तों तमाम अल्लाह वारन सा संगत रखण वारा छे बुरन माण्हू जी सोबत में न वेहो यो चोर यो ज़ानी यो शराबी यो तोखे सही मुझा लेखो दे तो तोखे हे फायदो ॾींदुसि हे नफ़ो ॾींदुसि हे तोखे नफ़ो पहुचाईंदुसि ये नफ़े ॾियण जे बजाय तोखे जहन्नम जी खॾ में उछलाईंदा मुंहिंजा मिठा इन्हनि माण्हुनि जी सोबत में न वेह जेके गुनाह में वठी था वञनि सोबत उन्हनि जी रख जेके दस्तगीर जो फैज़ तुंहिंजे सीने में अमल कबो रे कोन कबो इंशाअल्लाह मुझे केवल में मिसाल ॾींदा आहिनि त हिकिड़ी ॿेड़ी हुजे ॿेड़ी पे करणी अचे पासे में को बुंद हुजे छुड़ काठ जो सोप तरंदो अचे वो काठ जो छुड़ से मिला गोतो खाए वरी बाहर निकरे वरी गोतो खाए वरी बाहर निकरे ॿेड़ी संपान तरंदी वरी चढ़ेल तरंदा सुभान अल्लाह बुंड पूछा के ॿेड़ी तू भी काठ मां भी काठ पर तू मां गोता खाईंदो पियो वञा तू पाण त तरी पई त ॿिया तारीफ़ थी वञी छाए त ॿेड़ी चयो त बुंड तू भी काठ बराबर मां भी काठ आहियां पर तोखे के कारीगर जा हथ न लॻाए मूंखे कारीगर जा हथ लॻाए मूंखे कटे घड़े ठाहे अहिड़ो तयार कयो ठके ठुके जो अॼु पाणीअ में मात तरा पई त ॿिया बि तारीफ़ दोस्तों यो अल्लाह वारन जो मिसाल अथव जेको वलीअनि वटि नथो वञे सो गुनाहनि जे खॾ में उन दरिया में गुनाहनि जो दरिया में थो वहे को ज़िना जी खॾ में पियो पवे को चोरीअ जी खॾ में को कूड़ को बदकारी को व्याज को हरामकारी को रिश्वतखोरी जे दूध में पियो थो पवे इन दरिया मां पार उतरण चाहियो था बोतल खां बचण चाहियो था त कंहिं वली जी सोबत में वेहो उहे तव्हांखे अहिड़ो बनाईंदा तव्हां त तरी पार पहुचंदो पर ॾह ॿिया बि पाण सां तारी विया सुभान अल्लाह समझो तारे मुंहिंजा दोस्तों बुराई खां पाण खे बचायो बेहयाई जे रस्ते ते न वञो अल्लाह वारा छा था सेखारे अॼुकल्ह हिकिड़ी बाहि पई आहे अल्लाह वारनि वलीअनि बुज़ुर्गनि जे ख़िलाफ़ भाई मुला आहिनि हीअं जी अहिड़ा हीअं न कयो खानकाम ते न वञो दुकान ते न वञो हिते हीअं थो थिए मुंहिंजो तव्हांजे हलनि ते छा थो थिए उहो पाण निहारियो न तव्हांजो कहिड़ो किरदारु माण्हुनि जा अपमान थिया आहियो सिंध फतह करणु निकिता आहियो असांखे भलो सिंध जो दर्द आहे असां भला सिंधी आहियूं तव्हांजो पंहिंजो किरदारु कहिड़ो तव्हां त सॼो ॾींहुं दुनिया जे ढूंढ में विया आहियो दुनिया जी मोहब्बत में मुब्तला आहियो सॼो ॾींहुं मौलवी खे पीरनि बुज़ुर्गनि खे मेणो था ॾियो त इहे दुनिया गॾु था कनि दुनिया परस्त तव्हां आहियो सिंध जो नारो था हणो ऐं साईं मुंहिंजा अमेरिका जी वीज़ा जो को ॾस मिले त डोड़ पाईंदा होॾे यूरोप जी वीज़ा जो ॾस मिले त सभई ॿारहें बचे सुधो हुननि जे पोयां ऐं हिते वरी असांजे जनाज़ा वॾा सिंध परस्त आहिनि
ना इंडिया सिंध से मोहब्बत रखने वाला तमाम सिंध जा दुश्मन है सलाह दादा संग हेडो वो दर्द हुआ पढ़ो लिखो जाहिर आयो जन के तने इल्म में फायदो न दिनो पुट पानी धरती दी मोहब्बत या है तो उनके पानी सिंध सबोरी के साले अमलन सा सिंगार कब्जा खोरन से मुजा रिश्वत वठन वारन ऐ सौदेबाजी करन वारन ऐ चंद टकन ते विकाण मानू का पान के बचायो उन्हनि जी सोबत में वियो जेके दिल में अल्लाह जो खौफ पैदा करने वाला है रब की मोहब्बत पैदा करने वाला है मदीने वाले साईं जो इश्क सिखाने वाला है सुभान अल्लाह मुझी गाल समझो ता अलैकुम अस्सलाम बाबाओं जे कोरोना वबाओ थी सजी दुनिया में पकड़ी गई या बेहयाई बदकिरदारी ऐसा मुजा अल्लाह वारन जी दुश्मनी जी बिगड़ी हिन वक्त सनी सिंध में वबा उठी आ खुदा पान के बचायो इन वबा खां इन बदकारी का पान के बचायो न त तमाम लुड़ी विदो तवाजा बच्चा ही खानदान लुड़ी विदो न वनो इन रस्ते ते रस्तो वो वटो जेको रहमान रब जी मोहब्बत नहीं सुभान अल्लाह जेको हसनैन करीम दे नाले मोहम्मद मुस्तफा जी मोहब्बत नहीं रसन सुभान अल्लाह कबूल है अल्लाह कबूल है पंज वक्त नमाज पढ़ो दीन सां दिल लायो कुरान जी मोहब्बत सीने में रखो शरीयत पाक की पाबंदी कयो गुनाह जे वेझो न वञो जिंदगी उहा भली आ जेका मुंहिंजे दिल पर नबी जी गुलामी में गुज़रंदी आहे अमल वारा थियो त हे जहान में बाबा त हो जहान में बाबा थी वञे अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल मंज़ूर फरमाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन आमीन।